अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टीवी न्यूज़ में भली कार आऊं मारवी थी सबका पेरी शामिल कंदासीं हेडलाइंस। ऑपोजिशन हराईंदी ॻाल्हियुनि ज़रिए हल कढण इस्लाह सफ़ाई ॾांहुं वञणो पवंदो। घरू मामलनि जे वफ़ाक़ी वज़ीर शेख रशीद चयो आहे त इमरान ख़ान 5 साल पूरा कंदो। बेतमादी जी रिथ में मुखालिफ़ धुर खे नाकामी थींदी। ऑपोजिशन ब्लैकमेल करे रही आहे। मुखालिफ़ धुर तहमुल ऐं पटवारी जो मुज़ाहिरो करे। ईअं न थिए जो ऑपोजिशन खे 1 साल बदिरां 10 साल इंतज़ार करणा पवनि। पार्लियामेंट लॉजिस्ट में हुकूमत फ़ौज खे तलब करे सघे पई, पर ॻाल्हि एतिरी अॻिते न वई। मक़सूद पटेवाले बाबति शहबाज शरीफ़ ही बहितर नमूने ॿुधाए सघे थो। ऑपोजिशन वारा शिकस्त वञींदे साॻी पघार ते ई कमु कंदा। मुखालिफ़ धुर वारा हराइण बाद बि तंग कंदा रहंदा। अॻूणी सदरासी पुलिस ज़रदारी ऐं अपोजिशन लीडर शहबाज शरीफ़ में फ़ोन ते राब्तो। ॿिन्ही अॻवाणनि हिकु ॿी मुलाक़ात जो फ़ैसिलो करे वरितो। ज़रियन वाट्सएप ॿिन्ही अॻवाणनि में इत्तेहादी पार्टियुनि सां सलाह मशवरे बाद हिकु ॿी मुलाक़ात जल्द इस्लामाबाद में थींदी। बेतमादी रिथ ते सलाह मशवरा कया वेंदा। स्पीकर ऐं डिप्टी स्पीकर ख़िलाफ़ बेतमादी जी रिथ आणण बाबति सलाह मशवरा कया वेंदा। ज़रियन वाट्सएप स्पीकर पारां मुबैना तौर अपोजिशन मेंबरनि खे घुराइण जे रद्द अमल में हिकमत अमली ते बि वीचारियो वेंदो। ऑपोजिशन कौमी असम्बली जे स्पीकर असद कैसर मुखालिफ़ धुर जे मेंबरनि खे घुराइण जो इल्ज़ाम मरीज पियो। स्पीकर ख़िलाफ़ बेतमादी रिथ आणण जो फ़ैसिलो। मुखालिफ़ धुर स्पीकर जे अणधराइप ते बि सवाल उथारे छॾिया। ज़रियन वाट्सएप ऑपोजिशन कौमी असम्बली जे स्पीकर ऐं डिप्टी स्पीकर ख़िलाफ़ बेतमादी जी रिथ आणण जो फ़ैसिलो करे छॾियो। स्पीकर ख़िलाफ़ बेतमादी रिथ ते अपोजिशन मेंबरनि खां सहियूं कराई वयूं। 100 खां वधीक अपोजिशन मेंबरनि स्पीकर ख़िलाफ़ बेतमादी रिथ ते सहियूं करे छॾियूं। ऑपोजिशन ज़रियन जो चवणु आहे त स्पीकर ख़िलाफ़ बेतमादी जी रिथ कंहिं बि वक़्तु जमा कराए सघिजे थी। ऑपोजिशन इल्ज़ाम मड़ियो आहे त स्पीकर संदन मेंबरनि खे मुलाक़ातनि लाइ घुराए रहियो आहे। स्पीकर जे अहिड़े क़दम ख़िलाफ़ बेतमादी जी रिथ आंदी थी वई। स्पीकर ख़िलाफ़ बेतमादी जी रिथ जमा थी वई त हू क़ौमी असम्बली जे इजलास जी सदारत न करे सघंदो। वज़ीर आज़म ख़िलाफ़ बेतमादी रिथ बाबति इजलास जी सदारत डिप्टी स्पीकर कंदो। हुकूमती इत्तेहाद पारां 3 ॾींहं अंदर वॾो ऐलान करण जो इम्कान। ज़रियन वाट्सएप हुकूमती इत्तेहादी 3 ॾींहं अंदर प्रेस कॉन्फ्रेंस करे वॾो ऐलान कंदा। चौधरी शुजात वफ़ाक़ी हुकूमत खां नाराज़। काफ़ी अॻवान क़यादत खे जल्द फ़ैसिलो करण जो मशवरो ॾेई छॾियो। परवेज़ इलाही जी सरबराही में मुस्लिम लीग काफ जो इजलास। सियासी सूरतहाल ऐं तरीन ग्रुप जी सरगर्मियुनि जो जाइज़ो वरितो वियो। इजलास में अॻवाननि मौक़िफ़ इख्तियार कयो त वफ़ाक़ी हुकूमत जी कारकर्दगी मां को बि ख़ुशि नाहे। काफ़ लीग खे जल्द पंहिंजो सियासी फ़ैसिलो करणो पवंदो। ईअं न थिए जो देरि थी वञे। इजलास में ॿिनि इत्तेहादनि सां बि सलाह मशवरा करण ते इत्तफ़ाक़ कयो वियो। हुकूमत मुखालिफ़ इत्तेहाद PDM जो अहम तरीन सरबराही इजलास सुभाणे तलब कयो वियो। PDM सरबराह मौलाना फज़ल रहमान इजलास जी सदारत कंदो। नवाज़ शरीफ़ इजलास में वीडियो लिंक ज़रिए शरीक थींदो। इजलास में PDM में शामिल पार्टियुनि जा सरबराह शिरकत कंदा। इजलास में बेतमादी जी रिथ बाबति PDM पंहिंजे हिकमत अमली तय कंदी। मौलाना फज़ल रहमान मुलाक़ातनि बाबति PDM खे एतमाद में वठंदो। मुखालिफ़ धुर जी बेतमादी रिथ बाबति वज़ीर आज़म इमरान ख़ान MNS जा ख़दशा ख़त्म करण जो फ़ैसिलो करे वरितो। इमरान ख़ान जूं अॼु ऐं सुभाणे MNS सां मुलाक़ातूं रथियनि। बेतमादी जी रिथ बाबति ॻाल्हियूं कई वेंदियूं। ज़रियन वाट्सएप इमरान ख़ान सां मुलाक़ात कंदड़ MNS जी लिस्ट तैयार कई वई। ज़रियन वाट्सएप वज़ीर आज़म असम्बली मेंबरनि खे पंहिंजी हिकमत अमली बाबति आगाह कंदो ऐं संदसि ख़दशा बि ख़त्म कंदो।
कोयटा एयरपोर्ट ते चई वियो अफ़गान मौलाना अब्दुल गफूर हैदरी जी घर वज़ीर शेख रशीद सां मुलाक़ात। शेख रशीद जो चवणु आहे त फज़ल रहमान बाबति वज़ीर आज़म जे बयान ते गफूर हैदरी साणुसि शिकायत कई। गफूर हैदरी शेख रशीद सां ॻाल्हाईंदे चयो त संदसि चवण ते पार्लियामेंट लॉजिस में तमाशो थियो ऐं चई वियो मुआसिस मेंबरनि खे गिरफ़्तार कयो वियो। एॾो वॾो इशू न हो जेतिरो उन खे मीडिया में उथारियो वियो। बेतमादी जी रिथ सियासत में तलखियूं पैदा करे छॾियूं आहिनि। सूबे समाजी वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी संदसि ट्वीट में चयो आहे त मुख़ालिफ़ धुर जी बेतमादी जी रिथ बिना सोचण सम्झण जे आहे। जमहूरियत एतिरी तक़सीम जो निज़ाम नाहे, इन में घटि इतफ़ाक़ी राय ते निज़ाम बदल हूंदो आहे। एतिरी तक़सीम न थिए जो कंहिं बि सबबु ॻाल्हियूं मुश्किल थी वञनि। विढ़णु मुश्किल नाहे पर बाद में सलामी मुश्किल थींदी आहे। इमरान ख़ान सियासत के दुश्मनी में तब्दील करे छॾियो आहे। ॻाल्हियूं अणवणंदड़ बयान ॾियण वारनि सां नफ़रत सियासतदाननि सां थींदियूं आहिनि। मुस्लिम लीग नून जी तर्जुमान मरियम औरंगज़ेब चयो आहे त इमरान ख़ान तक़सीम ऐं इंतिशार कराइणु चाहे थो। मरियम औरंगज़ेब फवाद चौधरी खां सवाल कयो त अवाम खे चरियो सम्झो अथव छा? तक़सीम न थियण जा बयान ॾेई पाण खे बेवकूफ़ बणाए रहिया आहियो या वरी ॿिनि खे सियासत में पकड़ियल धप ऐं घूसट खे ख़तमु कयो वेंदो। वज़ीर आज़म पंहिंजी तक़रीर में इस्टेब्लिशमेंट बाबति घणो कुझु चयो। सूरत-हाल कंहिं बि तरफ़ वञी सघे थी। मुस्लिम लीग काफ जे अख़बार तारिक वशी चीमा चयो आहे त मुस्लिम लीग काफ सां इदारनि जी का बि ॻाल्हि न थी आहे ऐं न कंहिं तरफ़ां कुझु चयो वियो आहे। वज़ीर आज़म पंहिंजी तक़रीर में इस्टेब्लिशमेंट बाबति घणो कुझु ॻाल्हायो आहे। सूरत-हाल कंहिं बि पासे वञी सघे थी। पाकिस्तान मियां में भारत पारां फायर कयल सुपरसोनिक क्रूज़ मिसाइल किरण वाक़िए जी गिदड़ जांच करण जो मुतालबो करे छॾियो आहे। पढ़ी खाते भारतीय मिसाइल फायर मामले जो सख़्त नोटिस वठंदे भारतीय हुकूमत खां 7 सवालनि जा जवाब तलब करे वरिता आहिनि। पढ़ी खाते जो चवणु आहे त भारत ॿुधाए त मिसाइल में पाण खे तबाह करण वारो सिस्टम मौजूदु हो त तबाह छो न थियो। पढ़ी खातो चयो त छा भारत जा मिसाइल मामूल जे इंस्पेक्शन तहत बि लॉन्चिंग लाइ तयारु रखिया वेंदा आहिनि। हुकूमत NCOC के बंद करण जो फ़ैसिलो करे छॾियो। वज़ीर आज़म जे सिहत बाबति ख़ासि मददगार डॉक्टर फैसल सुल्तान चयो आहे त इम्कान आहे त वज़ीर आज़म हिन महीने जे आख़िर में NCOC खे बाक़ाइदा बंदि करण जो ऐलान कंदो। NCOC जूं ज़िम्मेवारियूं नेशनल इंस्टीट्यूट ऑफ हेल्थ जो इदारो CDC सर अंजाम ॾींदो। लाहौर की अदालत मंशियात केस में राणा सनावला की हाज़िरी का छूट वाली दरख्वास्त मंजूर करे छॾी। मंशियात के खात्मे वारी कोर्ट में राणा सनावला ऐं ॿिनि ख़िलाफ़ मंशियात केस जी ॿुधणी। राणा सनावला की हाज़िरी का छूट की दरख्वास्त ॾेई छॾी। अदालत संदसि दरख्वास्त मंजूर कंदे खेसि हाज़िरी का छूट ॾेई छॾी। केस की ॿुधणी 2 अप्रैल ताईं मुलतवी कई वई। मुल्क में कोरोना वधीक 6 मरीजनि का हयातूं खसे वरतियूं। NCOC मूजिब गुज़िरियल ॾींहुं सॼे मुल्क में 36,885 नमूना वरिता विया। वधीक 571 नवनि केसनि जी तस्दीक। हाकारी केसनि जी शरह 1.5 जा सैकड़ो रही।